नानी मोहम्मद मुस्तफा जी शिफात वठी नमाए कम इहो करे तू मुखे कत्ल कर लेकिन मुंहिंजी भेनरुनि जी चादर न लठ जा या ज़हरा ना के बेगम न रवारे यार जिंदगी या नसीब अजरुकुम अल्लाह रावी चे तो हुसैन मौला जी फरमान था ओ बंदे खुदा नानो मोहम्मद शिफात कंदुई मुझी भेण जी चादर न लाड जा कूफे जो रहा हुआ नालो थस अब्दुल्ला जरे कूफे का बाहर घर आयो ना जरे कूफे का बाहर घर आयो दकल बात कई धीअ रोए पई पुछे सो बचड़ा छोटी रोए चई बाबा अल्लाह जाने हिते वॾो ऐलान थियो आहे त कंहिं बाग़ीअ ते फतह पाती अथऊं थोड़ी देर बाद उन जा अंसार मारजी वेंदा बाबा उन जी आलो औलाद खे लुटींदा बाबा मां चवां थी वञी तूं बि उन खे वञी कुझु मार ताकि ही ज़ालिम तोखे न मारे बाबा मां बचपन में यतीम थियण नथी चाहियां रोइण वारो ऐं उहा नंढड़ी चए थी बाबा मुंहिंजे हुन जी लुट मां कुझु मिले ई न बाबा उन मां हिकिड़ी अकीक जी मुंडरी मूंखे वठी ॾिजां और रोइण वारो इहो अब्दुल्ला पोतो